अलैहिस्सलातु सलाम पढ़ंदा हा। आदम अर्ज क्यों मौला मुझे आडो मलाइक बीठा हम। अल्लाह फरमायो त आदम तुझे मुंह में पेशानी में मुझे मदनीअ जे नूर के ज़ियारत जे लाइ बीठा हम। आदम चो मौला मां पेशानी वारो नूर को नथो ॾिसां, माखे भी ॾेखार। रब चयो त आहीने वांगुर तुंहिंजा अंगूठनि जा नह बणाया थो, पंहिंजा नह आॾो झल जे आहीने में मुंहुं साम्हूं नज़र ईंदो आहे, तुंहिंजे हथनि जे अंगूठनि जे नहनि में नबी करीम जो नूर चमकाट कंदो। जमल आदम ॾिठो, आदम नूर जी ज़ियारत कई, मोहब्बत सां चुम्मी बि ॾिनई, अखियुनि ते बि रखई। हाओ या न कंहिंजी सुन्नत आहे आदम अलैहिस्सलाम जी। उन खां पोइ कंहिं कयो आहे खलील मुस्तफ़ा जे खलील यानी सोहणे सिद्दीक़। बिलाल बिलाल चवण वारा त असां बिलाल वारी बांग ॾींदा आहियूं, बिलाल जे तरीक़े ते हलंदा आहियूं, त बिलाल खां त सिद्दीक़ मथे आहे, पर उन तरीक़े ते हली लिखा। रुगो ठकीअ जो ठाह आहे, रुगो कूड़ ते संदरो आहे, हक़ीक़त कुछ भी कान्हे का। तौहीद बराए नाम आहे, ख़ुदा जे ख़ल्क़ खे गुमराह कनि था पिया। भला तूं थो चवीं त बिलाल कोन आज़ान खां अॻे सलात पढ़ी, माना तूं बिलाल जे तरीक़े ते हलंदे न। भला मूंखे ॿुधाए जो छिता थिया आहिनि, इलेक्शन पिया लड़न, हजरत बिलाल इलेक्शन में बीठो? ॻाल्हायो अदा, ॾाढे ॻाल्हायो। हजरत बिलाल पक्की माड़ीअ जाइ में वेठो, हजरत बिलाल पेजारन में चढ़ियो। हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात खे कारो टिट कबरो झंडो हो। झंडो ॾिठल अथव न, नोलू नोलू जहिड़ो नालो वरी छा, पर्च में रसूल, पर्च में नबी, नबी जो हो परचम हो। पट्टियूं पट्टियूं पट्टियूं। ओ मुजादा कहिड़े सहाबीअ जे पाण अमल ते हलन था जो अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे महबूब पाक जे शान वारी गाल के खुटाइण ऐं हटाइण जे पुठियों पिया हन। हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरका जे हाज़िर नाज़िर ते त हिननि जो इतराज़, नूर ते त हिननि जो इतराज़, इल्म ग़ैब ते त हिननि जो इतराज़, सलात ते त हिननि जो इतराज़, आज़ान खां आज़ान में अंगूठनि नहनि खे चुमन ते त हिननि खे इतराज़, गौसल आज़म जे यारही ते त हिननि खे इतराज़, अलसलातु वस्सलाम या रसूलल्लाह चवण ते त हिननि खे इतराज़। उहा कहिड़ो नेकी जो कमु रहायो अथनि, हर मसइले में इतराज़ आहे। भली हिननि जो कमु आहे इतराज़ करणु, इतराज़ वारो इतराज़ कंदो आहे, आशिक़ जवाब ॾींदो आहे। हर कसेरा बहर कारे साख तंद, मैल शे ऊ दर्द लश अंदाख तंद। हर हिक जो पंहिंजो कमु आहे, तहां जो इहो कमु आहे त नबी जा ऐब पिया ॻोल्हियो, बे ऐब नबीअ जा। अल्हम्दुलिल्लाह सुन्नत वल जमात जे आलमनि जो कमु आहे त तव्हां जेका धूड़ उछलायो था सा आका ॾे कान थी वञे। उलमाए अहले सुन्नत साम्हूं कपिड़ो झलियो बीठा हन, दीवार बणिया बीठा हन, उहा तहां वारी धूड़ ओॾे कान थी वञे। उलमाए अहले सुन्नत जो कोशिशुनि सां उहा धूड़ मोटाए तहां जे बूथ में हणनि था पिया। मुंहिंजे महबूब मोहम्मद जो शान बेगुबार शान, मुझे महबूब करीम जे शान में का दज़ कान्हे, को गुबार कोन्हे आहे। सरकार जो शान बुलंद ऐं बाला है। हाणे से साईं मौलाना हाजी मोहम्मद इदरीस जो मुरीद थो थिए, ज़ाला सुधो अबे सुधो चेस मुंह तो पंहिंजो ॾिस, मुहांडो ॾिस, पोइ तूं साईं मौलाना साहब जो मुरीद थी। मुझा सोहना तोखे ख़बर हुजण खपे त अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु हिननि जे कल्बनि ते मोहर हणी छॾी आहे। ख़तम अल्लाहु अला कुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम।
असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान के उहो सुञाणंदो जंहिंजी इश्क ऐं मुहब्बत वारी दरी खुलियल हूंदी। जे इश्क ऐं मुहब्बत वारी दरी बंद आ तो उनके 1000 दफा बुधा, करोड़ दफा बुधा, कुछ न थींदो। मुझा सोहना, मुझा मिठड़ा, मुझे हबीब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात जे शान जी भी गाल बुधाई मां, तोखे मसलो पे समझायो मां त चवन था त अमल में उम्मती वधी वेंदो आ, छो त नबी जा अमल थोड़ा ऐं उम्मती जा अमल घणा। मां समझा तो हाणे तोखे पक सां समझ में अची वई हूंदी त क़यामत ताईं सारी उम्मत जा अमल मुस्तफा जे खाते में नेक अमल जेका बने किया जेको भी उम्मती करे उम्मती के तो वो सवाब मिलंदो, पर ओहो भांगो मुझे नबी जो भी आहे ना अदा। वो मुखे बुधाए तो मुझे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका जे अमल के मुला जो अमल पुजंदो ॾाढे चओ। अवां हैरत में ईंदो हिननि जा जेके कुफरिया अकीदा हन वे माज़ अल्लाह सुम्मा माज़ अल्लाह अहिड़ा लिखिया हन जो माण्हू होश बाख्ता थी तो वञे, इंसान जो अकुल गुम थी तो वञे ते मुसलमान थी छा था। लाड़काने वारे मुल्ला जो उस्ताद हो उन जे उस्ताद जो उस्ताद हो मौलवी हुसैन अली वां भचरा वारो। उन तफसीर जे नाले सां हिकिड़ो किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे बुलगतुल हैरान। वो किताब मौजूद है फकीर वट भी, लाड़काने वट, उलमा वट भी लाड़काने में मौजूद है। उनमें मुबशरात जे नाले सां लिखियो थो त मां जरी हे तफसीर लिखियो, किताब लिखियो त मुखे बिशारतूं मिलियूं। छा मिलियूं? जे चइबो आहे न साईं मौली साहब बदरदीन तोखे लख मुबारकूं जो तो जलसो कामयाब कयो। ॾियो त मौली साहब खे मां भयां थो त मुबारक ठली भी कान था, लख तो परे थियो। मां रात भी चयो हो, हाणे भी चवां थो, खुशामद मां न कंदो आहियां, पर गाल सच्ची थो कयांव त हिन माण्हूअ जो तव्हां लाड़काणे वारनि ते हिन जो तव्हां ते एहसान। वक्तन फवक्तन किथे भी को जलसो लाड़काणे जे हद में पर छा ॿाहिर भी थे थो त उन में ही मर्द कलंदर अगे अगे आ। डीसन वट भी हो, एसडीएम वट भी हो, एसपी वट भी हो, चंदे में भी हो, स्टेज ठाहण में भी हो, तकरीर में भी हो, माण्हुनि गॾु करण में भी हो, सॼो सारो कम पियो करे। दुआ कयो खुदा ताला हिनखे ख़ुज़री हयाती अता फरमाए। अबा भले कम ते मुबारक ॾिबी न त यार मुबारक थी तो भलो कम कयो आहे। मुला तो चवे त जरी मां बुलगतुल हैरान लिखियो, लाड़काने वारे मुला जे उस्ताद जो उस्ताद, मांखे मुबारकूं मिलियूं ख्वाब में। केड़ी? हिकड़ी मुबारक लिखे थो, हा मां ॿुधायां थो, मुंहिंजो कन नक अखियूं ज़बान जास त नथियूं हुजनि, पर तोखे ॿुधायां त न पलीतनि जा अक़ीदा ॿुध ऐं पाण खे बचा। हिन जे मुला लिखियो आहे नऊज़ बिल्लाह माज़ अल्लाह सुम्मा माज़ अल्लाह त मां ख्वाब ॾिठो, अरबी में थो लिखे त नबी पाक अलैहिस्सलातु सलाम दोज़ख जे मथां जेका पुल सरात रखियल आहे, हेठि दोज़ख आहे, मथां पुल सरात आहे, जेका वार खां सन्ही आहे, तलवार खां तिखी आहे। किन मां पंहिंजे किताब लिखण खां पोइ ॾिठो त नबी पाक उन पुल सरात तां लंघे पियो, वञे पियो, जॾहिं विच ते आयो त नबी पाक जा पेर थिड़किया। छा थिया? नबी पाक जा पेर थिड़किया। एतरे कदर हत्ता रअयतु अन्नहु यसक़तु, एतरे कदर नबी पाक थिड़किया जो मां ॾिठो त नबी किरे थो। पोइ मां नबी पाक खे पकड़े वरतो ऐं नबी करीम खे बचाए वरतो। चवे थो इन मूं ताबीर इहो आहे त नबी किरे पियो, माना नबी जो दीन किरे पियो, मां नबी जे दीन खे बचायो। ओ मुंहिंजा दादा तोखां पुछां थो त नबी किरंदो आहे या किरलनि खे तारींदो आहे? ॾाढे त चओ था उम्मत जो बेड़ो कंहिंजे सदके थो तरे। ॾाढे चओ कंहिंजे सदके?
अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द वारो वरियो मुंहिंजा मिठा तुझे करे छो भला आड़ा खां आजाद इब्राहिम थो बारणा मरल ठरो मुंहिंजा बारणा मरल ठरो मुंहिंजा मिठा तुझे करे चओ अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा लाड़काने वारा थधो थो ॾेखार जी अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा तुझे करे अबू जहल अंधो थियो पर काठ जो कलमा भरे सो थोड़ो थियो भागल भरियो मुंहिंजा खुदा जो कसम है सॼे जहान जो बेड़ो रसूलुल्लाह जे हथ में आहे कंहिंजे हथ में आहे आमना जे लाल जे हथ में आहे यतीमन जे यार जे हथ में आहे अड़ियन जे आधार जे हथ में आहे हज़रत मोहम्मद मुख्तार जे हथ में आहे मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाईंदा हल ओ मुंहिंजा उम्मती दामन तूं न छॾिजां मां छॾण वारो कोन आहियां लजपाल प्रीत नो तोड़ दे नहीं जिदी बा फड़ दे उसनो छोड़ दे नहीं मुझो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उम्मती तू दामन न छद तू मुखा परे नथी अरे या उम्मता हे मुसलमाना हे शाना जो नबी के नऊज़ बिल्लाह दोज़ख में किरन दे थो दिसे ऐ नऊज़ बिल्लाह वरी चवे थो तो मां बचाए वरतो आ जडे त मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था पिया तो मां महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बे अमलन जो आया कंजो अमलन वारा त अमल जे ज़रिए वींदा पर उहे अमल बि नबी जे सदके अमल बि कंहिंजे सदके नबी पाक जे सदके में पर मुझा मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था शफाअती ले अहल कबाइर मिन उम्मती मुझी शफाअत कबीरन गुनाहन वारन लाया उन प्यारे हबीब पाक जी ज़ात जा गुस्ताख थी बेअदब थी तोखे तौहीद जो चस्को चखाए हबीब जी दामन छॾाइनि था बेटा ईसा फरमाया दूर तलीअ खां लॾे जजी नाहे मोहर मलहीर दे पखातल पातल खां परे परां अॾे पुछां गतनीअ जी छॾे जेके धनारऊं भार चरन असांजे हबीब जी ज़ात बाबरका जे अमल के मुला किथां पुॼंदे मुंहिंजे हबीब जो अमल त अर्श खां टपी वियो अदा टपियो या न मथे वयो या न एतिरो मथे वयो जो हर शइ हेठि
रब से तारीफ फरमायो सुबहानल्लज़ी असरा, पाका अल्लाह जी ज़ात सैर करायो बे अब्दिही पांजे खास माने के, लैलन रात के थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम, सैर जी शुरुआत हरम पाक खां मस्जिद खां थी, इलल मस्जिदिल अक्सा, अक्सा मस्जिद ताई, अल्लज़ी बारकना हौलहू, उहा अक्सा मस्जिद जंहिंजे चौधारी रब थो चवे असां बरकतूं रखी छॾियूं आहिनि, लिनुरियहू मिन आयातिना, असां उनखे इन जे लाइ सैर करायो त जीअं पंहिंजे कुदरत जा निशान उनखे ॾेखारियऊं, इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक वह ज़ात बाबरकात समीउ भी आ त बसीर भी आ। छोकरो गुमथी आ जागा बाबा ने जो को बाबो छोकरे जो थे मथे विहारोस ॾिसनस, अबाई छोकरो कंहिंजो गुम थी वियो ॾिसो बाबो किथे अथसि, वे तुंहिंजो पीउ अचे थो, सलात मुंहिंजे हबीब दे बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारक अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। बाबा थका त ना हो, मुला तो चवे ॾिठी कुरान में न सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही, अब्दिही अब्द, अब्द माना ॾाढे जो, अब्द माना अल्लाह ॾिस बानो चएसि न, तव्हां सुन्नी आहियो ही अक़ीदो सिखी छॾियो ऐं यादि रखो, ओ अक़ीदो कहिड़ो आहे, वही आ त असांजो बि अक़ीदो आहे त मुहम्मद करीम अल्लाह जो बंदो आहे, चओ अल्लाह जो अब्द आहे, पर अब्दे ख़ास आहे, अब्दे माज़ून आहे, अहिड़ो अब्द आहे जो ख़ाली अब्द नाहे बल्कि अब्द ही आहे, चाहे अहिड़ी त नबी करीम जी आबदियत आहे, मुझे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अब्दियत तां जहान खे कुर्बान करे छॾियो, चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ दीज़ हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी अब्दियत जे मथां जहान कुर्बान करे, अब्द उनखे चइबो आहे जेको अल्लाह पाक जो आबिद बंदो हुजे, इबादत गुज़ार हुजे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला अब्द सदे मुंहिंजे प्यारे नबी करीम जी ज़ात खे अहिड़ो शरफ नसीब फरमायो आहे। हिकिड़ो वाक़ियो मां तोखे ॿुधायां, उहो हिन सां मवाज़नो कर, तोखे गाल समझ में अची वेंदी। असां चवंदा हूं शेरे खुदा अलीउल मुर्तज़ा खे छा चवंदा आहियूं, अली त असांजो आहे न, कंहिंजो सुन्नन जो, अहले सुन्नत वल जमात अली खे जीअं मञनि था ते कूड़ो क्लेम करण वारा कोन था मञनि, उन्हनि जो क्लेम कूड़ो आहे, दावाऊं कंदा आहिनि त अली असांजो आहे, ऐं दावा खां पोइ वरी इल्ज़ाम हणंदा आहिनि त सुन्नी अलीअ खे कोन मञींदा आहिनि। असां जंहिं अलीअ खे जंहिं तरीक़े सां मञींदा आहियूं, चाचा चिबड़ तव्हां मञींदा ई कोन आहियो। अली उल मुर्तज़ा जे ॼमण जो ॾींहुं बि कल्ह हो, चओ सुभान अल्लाह। अहल सुन्नत जो कल्ह जलसो हो 7 नंबर नाके ते, अॼु जलाबाग में कॉन्फ्रेंस थी रही आहे, खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस, असां बि अलीअ जो ॾींहुं मल्हायूं पिया, खुलफाए राशिदीन। अबा खुलफाए महबूब मिठे जे प्यारन जी असां गोले लधी आ पाक गली, चश्मन ते रखी असां चुमदा हो अबू
बकर उमर उस्मान अली। अली तो असांजो आहे न भाई, पर असांजे मञण में ऐं हुननि जे मञण में फ़र्क़ु आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। असां छा छा चऊं? शेरे ख़ुदा, असदुल्लाहिल गालिब, अमीरुल मोमिनीन, इमामुल मुत्तकीन। समझो था ना बात? असांजो इहो अक़ीदो आहे न। पर हज़रत अली मुर्तज़ा फरमाइनि था, मूंखे जेको लक़ब वणंदो आहे उहो लक़ब वणंदो आहे जेको मुंहिंजे मिठड़े मुहम्मद मूंखे ॾिनो आहे। कहिड़ो? अबा तुराब, अबू तुराब, मिट्टीअ जो बाबो, मिट्टीअ जो अबो, मिट्टीअ जो पीउ। अदा काॾे शेरे ख़ुदा, काॾे असदुल्लाह, केॾो वॾो लक़ब आहे, वॾो शान आहे। पर अली साईं थो फरमाए त कहिड़ा बि लक़ब जो मूंखे उहे पसंदि न आहिनि, मूंखे उहो लक़ब पसंदि आहे जेको मिठड़े मुहम्मद करीम ॾिनो आहे। हज़रत अली मस्जिद में सुता पिया हा, जागो था, महबूब सॾायो, घर ॻोल्हियूं, बाज़ार में ॻोल्हियूं, कोन लधो। साईं अली अलाए काथे आ, पाण फरमायो तलाश कयो अथव? हाओ काथे? बाज़ार में। ॿियो घर, टियों बनीअ ते, चौथो बाग़ ते, पंजो बाज़ार खां ॿाहिरि हिकिड़े खूह ते कॾहिं कॾहिं ईंदो आहे, उते बि कोन्हे। पाण फरमाइनि था मुंहिंजो प्यारो अली मस्जिद में अथव। अली जे ॾींहं मल्हाइण वारा मस्जिद घणो आबाद कयूं। अगारो होटल में वेठा हुआसीं, ठकावती आहे, डज़ डज़ डज़। बाबा ख़ैर आहे बणा, लाड़काणे में फायरिंग छाजी आहे? चयोसीं हथरादू जेके मोमिन आहिनि, कड़े कुलाबे वारा, इन्हनि अलीअ जो ॾींहुं मल्हायो आहे, फटाका था छोड़नि, दौल बि वॼाइनि, ऐं मुंहिंजा शरनायूं वॼाइनि पिया। अली जमदो बैतुल्लाह में आ, शहीद ख़ुदा जे घर में थींदो आहे। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, क़ुरान खां ॿाहिरि कोन वेंदो आहे, मुसल्ले खां ॿाहिरि कोन वेंदो आहे, ॾींहं जो रोज़ेदार हूंदो आहे, राति जो तहज्जुद गुज़ार हूंदो आहे। अगस्त जून जुलाई जे महीननि गर्मी जे मौसम जे अंदरि शेरे ख़ुदा जी ज़ात बाबरकात जिहाद खे पसंदि कंदो आहे। अली नमाज़ी आहे, अॼुकल्ह जो हुकदार बेनमाज़ी आहे। अली क़ुरान जी दामन वरती आहे, अॼुकल्ह जो हुकदार क़ुरान खे छॾियो वेठो आहे। अली मुर्तज़ा मस्जिद खे आबाद कयो आहे, हिन झंडे खे बलफाया, मस्जिद में ऊंदाही आहे, झंडो सीगारियो पियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, उहो कमु था कनि जेको शरीयत जे ख़िलाफ़ आहे, इस्लाम जे ख़िलाफ़ आहे। अली दोहल कोन वॼाया, शरनायूं कोन वॼायूं, फटाका कोन छॾिया। हज़रत अली जी ज़ात बाबरकात निमाज़ सां मोहब्बत कंदो आहे, कच्ची मिट्टी आहे त बि सजदो कंदो आहे, अहिड़ो सजदो कंदो आहे जो मुंहुं मुबारक मिट्टीअ सां भरपूर लॻो हूंदो आहे। या अली, अली से अली या अली इमामे मनस्तो व मनम गुलामे अली, हजार जाने गिरामी फिदाए नामे अली। असां जहिड़नि गुलामनि जूं हज़ारे जानियूं अली साईं जे नाले ते कुर्बान। अली साईं खे तो अदा समझो ई कोन्हे। वरी तकरीरनि जे लाइ जेके घुराइनि था अलीअ जे शान बयान करण वारा, इत्तिफ़ाक़ थियो हूंदो जहिड़ो स्टेज ते बाओ वेठो अब आहे या न दाढ़ी न मुछ, अल्लामो लक़ब, बकवाज़ी गंदे ॻाल्हाइण वारो, हबीब जे घर वारनि ते हमला करण वारो, पाक ज़बान खे न पलीत ज़बान सां ॻाल्हाइण वारो। मुजादा अहिड़ा जेकॾहिं रहबर हूंदा, आंख ख़ुदि गुमस्तो किरा रहबरी कुनद, जेको पाण गुमराह हुआ उहो ॿियनि खे किथां रहबरी कंदो। मुजादा हिननि जे ज़ाकिरनि मां साबित आहे। मां चऊं त नाला बि खणी ॿुधायां जेके शराब पीअंदा आहिनि, शराब
पी शराबी थी करे तकरीरूं कंदा हन, सहाबा जी गिला कंदा हन। उनखे अलीअ जे शान जी कहिड़ी ख़बर आहे? तोखे अलीअ जो शान ॿुधणो आहे त मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद खां ॿुध। वाह बुलबुल सिंध, अल्लाह जूं लखे करोड़े रहमतूं हुजनि से। खुदा जो कसम आहे बुलबुल सिंध सिंध खे छोड़ो करे। हाँ या न? अहल बैत जो शान, सहाबा जो शान, अज़वाज मुतहरात जो शान, खातून जन्नत जो शान, करबला वारन जो शान, जह पासे खड़ी छत शहबाज़े खिताबत हो। तो केड़ी खबर अलीअ जे शान जी? तू वञी मकान वसा, तू वञी फटाका छोड़, शर्मायूं वॼाए, न तो जो कुरान सां वास्तो, न तो जो हदीस सां वास्तो, न तो जो इस्लाम सां वास्तो। शेर खुदा खे असां चवंदा हो असदुल्लाह, अल्लाह जो शेर। अली तो चवे इहो लक़ब भली जो, पर मुंहिंजी दिलि ठरे चओ अबू तुराब। छा चओ? हाणे इन्ही लक़ब जे बारे में सुन्नी ऐं शीयन में इख्तिलाफ। लक़ब में न, असां था चऊं त छो लक़ब पियो? इन जे करे लक़ब पियो त मौला अली नमाज़ी हो, कच्ची पक्की जमीन तॾे मुसल्ले कपड़े जो इंतजार कोन कंदो हो, इए सजदे में पियो हूंदो हो, सिर खणंदो हो, मिट्टी लगी पई आ। हबीब ॾिठुसि पाण फरमाया अबा तुराब ऐन कुंत, ओ मिट्टीअ जा बाबा काथे हुए? समझो था? ये केर था चवन? चो सुन्नी। चो चो केर था चवन? असां था चऊं त इहो लक़ब इए मिलियो। हुन हू छा था चवन ॿुधायां? चओ त ॿुधायां। ॿुधो हाणे हुननि जो राम कहाणी ॿुधजो। फर्क तव्हां ते आहे। ओ मुजाहिदा, हू था चवन त बीबी फातिमतु ज़हरा के खबर पई रदी अल्लाह तआला अन्हा। केड़ी खबर पई? त अली साईं फलाणी बानी असां सुतो पियो आ। गाल ॿुधी बीबी साहिबा जो आई त वाकई उन बानी सां अली साईं गॾु चादर में, हिकड़ी रिलीअ में, हिकड़ी सवड़ में सुता पिया। बीबी साहिबा कावड़ में इमाम हसन खे बि वरतो, इमाम हुसैन खे बि वरतो, सिधो अलीअ ते ॾमिरजी नाराज़ थी पंहिंजे बाबे जे घर वई। नबी करीम खे वञी दाह ॾिनई। समझो था? पो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली साईं खे घुरायो। अली साईं जो ॾिठो त बड़ा खातून माते कावड़ जी ॾमिरजी वई आ। उहो बि घर छॾे बच्चा विया, घर वारी वई, हसन बि वियो, हुसैन बि वठी वई, पाण बि हली वई, घर खाली। अली खे पो सोच आई, गम में वञी मस्जिद में सुम्ही पियो। पो उते जो सुतो त उते निंड खॼीअसि, मिट्टी लगी पई हुजेसि। बीबी साहब दाह ॾिनी, नबी पाक जो अली खे वठी चो। पो ॻोल्हे अली खे वठी आया। सॾ जो थियो, तकड़ में मिट्टी छंडई कान लगी पई ही। नबी चयसि या अबा तुराब ऐन कुंत, ओ मिट्टीअ जा बाबा काथे हुए? लक़ब त असां वटि बि हो त हुननि वटि बि हो, पर असां वटि सबब ॿियो, हुननि वटि सबब ॿियो। हाणे ख़ुदि फ़ैसिलो कयो, जंहिं ते फातिमतु ज़हरा नाराज़ हुजे, इन्हनि जे मुल्हनि खां पुछो, ख़ुदि इन अबा खां न पुछिजो त तव्हां जो चवंदा हो त सिद्दीक़ जो बाग़ अबू बकर न ॾिनो, उमर न ॾिनो, उस्मान न ॾिनो, फातिमतु ज़हरा उन्हनि ते ॾमिरजी पई। ऐं इहे बि माण्हुनि खां पुछंदा हल, ऐं माण्हुनि खे चई ॿुधाईंदा हल त नबी करीम फरमायो आहे त जेको फातिमा खे रंजाए, ॼण मां मुहम्मद खे रंजायई, जंहिं फातिमा खे रंजायो उन तां जन्नत जी धूड़ बि हराम आहे। अल्लाह जा मलाइक उन ते लानत कंदा हल। सिद्दीक़ जो मसइलो खड़ो करे असहाबनि खे तोहमत हणी नऊज़ बिल्लाह चवंदा हल त
फातिमा उनको नाराज हुई पर हाँ गलत आ मां तोखे ऐलान करे बुधाया तो खुदा जो कसम आ फकीर तोखे साबित करे दिखारी दो डमरी त कान्हे का सिद्दीक ते पर खुद सिद्दीक अकबर बीबी साहबा जो जनाजो पढ़ायो आ खातून जन्नत जो जनाजो खुद सिद्दीक पढ़ायो आ किताबन में ही तो आज हमारा शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु आयो या सहाबी भी आया बीबी साहबा जे विसाल खां पोइ सिद्दीक भी आयो सिद्दीक अकबर हजरत अबू बकर सिद्दीक इरादो कयो त महबूब जी न्याणीअ जे जनाज़े में शरीक थिया त अबू बकर सिद्दीक के अली थो चए क़द्दिम या अबा बकर तवज्जो कजो या अबा बकर क़द्दिम ओ अबू बकर अगते थी मुसल्ले ते भी खातून जे जनाजे जी नमाज पढ़ा केर थो चवे चो शेरे खुदा डाढ़ जो केर थो चवे अली उल मुर्तजा अगते वध ऐ प्यारा सिद्दीक नमाज पढ़ा हजरत अबू बकर सिद्दीक चयो साईं तहां जी घरवारी अहां वधीक हकदार आयो अहां पढ़ायो खामद आहे त खामद वली वारसा हुई तू हर मोमिन जो वली वारसा खातून जो भी तू वारसा तू वर्रा तू पढ़ा जमल हजरत अबू बकर सिद्दीक ये लफ्ज चया वरी जेको सोने सिद्दीक के हजरत अली जवाब ॾिनो आहे सो ॿुधण जहिड़ो आहे शेर खुदा रजी अल्लाह ताला नो फरमायूं था ओ प्यारा सिद्दीक मां अगते कोन थींदुसि अगते तू थी नमाज पढ़ाए जा इन जे करे मन क़द्दमहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जह जवान खे मुहम्मद करीम अगते मुसल्ले ते बिहारे वञे अली के हक़ नाहे जो उन जे अॻियां बीहे अली जो शान आ त जेके मुहम्मद अॻियां बिहारे अली उन जे पोयां बीहे चओ सुभान अल्लाह ये कंहिंजो फ़ैसिलो आहे चओ शेरे खुदा जो चओ चओ कंहिंजो फ़ैसिलो आहे शेरे खुदा जो फ़ैसिलो आहे न पोइ शेरे खुदा जे फ़ैसिले खे तूं क़बूल करदा मञ हजरत सिद्दीक अकबर जे लाइ थो अली शाहिदी ॾे त तोखे रसूलुल्लाह अॻिते बीहारियो आहे जेके रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते बीहारे ऐं अॻिते बीहारण जी शाहिदी जहिड़ो ॾियण वारो अली हुजे मुंहिंजा सोना उहो अॻिते चइबो न चओ चओ हो अगते आ अव्वला सभिन खां मथे आ अली जहिड़ो जहान उन जे पारां शाहिदी ॾेई रहियो आहे ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ इन किसे बयान करण जो मतिलब इहो आहे त लक़ब आहे अबू तुराब लक़ब कहिड़ो आहे सादो आहे मिटीअ जो बाबो पर अली साईं थो चवे त मूंखे इहो प्यारो आहे सॼे जहान जे लक़बनि खां थका हो सजे जहान जे लक़बन खां प्यारो आहे छो माना भली तस न इन में तो ज़ाहिर में शान ॾिसण में अचे थो मिट्टी छा आहे न पर भलो हा इन जे करे आ जो इहो लक़ब आका जे ज़ुबान मां निकितो आहे लफ्ज सादा चो चो लफ्ज मिट्टी जो अबो छाए लफ्ज सादो आ पर आका जे ज़बान मां निकतो आ त अली उल मुर्तजा फरमाए थो त सजे जहान जे लक़बन खां प्यारो आ हाणे बुध सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही तू अब्द के घट भाए तो उनजी माना के तू बिन अब्द जे माना जड़ो भाए तो पर अल्लाह पांजे हबीब के लक़ब ॾिनो आ अब्द ही अली के लक़ब मिलो आ अबू तुराब जो त मुझे प्यारे अली के सब्र लक़बन खां इहो लक़ब प्यारो आ पर जे मुझे आका के रब लक़ब ॾिनो आ अब्द ही जो त सारे जहान जे लक़बन खां अब्द ही जो लक़ब भलो आ
कह दिनो आ सुभान अल्लज़ी असरा बे अब्दिही कह चयो आ अल्लाह चयो आ न सही पो मुल्ला चो तो मुंहिंजे ॿियनि ते अब्द ते क़यास न करे ॿिया अब्द ऐं नबी जी अब्दियत में फ़र्क़ु आहे तू अब्द आहे अहिड़ो लाड़काने में वेठो आ काबो तोखां किरोड़े लखे हज़ारे किलोमीटर परे फुट परे आ वाल परे आ आओ न सही ॾिसी बि कोन थो जिसके सजदे को महराबे काबा झुकी उन भवों की लताफत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे अज अर्श सा फर्श है जिसके ज़ेर नगी उसकी काहर रियासत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे मुझे महबूब जी अब्दियत ता कुर्बान वञा इथां ही अब्द सदवे दे इथां ही अब्द सदवे दे उथां रब नाल मिलवे दे दिमागे को चक्कर दे दे ये उल्टी चाल क्या पुछ दई मोहम्मद मुस्तफा सोहने दी हकीकत हाल क्या पुछ दई मुझे मुस्तफा जी ज़ात जी अब्दियत ता कुर्बान वञा उहा अब्दियत जेका हिते अब्द पियो सलाए मथे वञे त हिजाब खजी वञनि पर्दा खजी वञनि फासला खजी वञनि मकान ख़त्म थी वञनि ला मकान ते मुंहिंजो हबीब पाक अल्लाह जे अमर सां पहुची वञे ऐं पंहिंजे नेणनि सां पंहिंजे रब पाक जो वञी दीदार करे ऐं अहिड़े मक़ाम ते पहुचे जो मुंहिंजे महबूब पाक उन मक़ाम ते कदम घुमाया पर उन जाइ ते नबियनि जो ख्वाब ख्याल तसव्वुर भी को न पहुतो आ हबीब अल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे राजी अब्दियत ता कुर्बान वञा हबीब पंहिंजे अब्दियत के अर्श ते उठियो जिब्रील हैरान मथे केरियो चो अब्द चो चो केरियो ॾाढो केरियो पर अब्द बि अहिड़ो थके थे रूह अमी के बादू छोटा वो दामन कहा वो पहलो महबूबा जी ज़ात बाबर कादरी सिदरतुल मुंतहा ते पहुता जिब्रील भी रहो बुराक भी रहो महबूब से सल बदो गुफ्तो सालार बैतुल हराम के ऐ हामिले वहियो बरतर खिराम जो दर्दोस्ती मुखलसन याफ्ती अनानम से सोहबत जरा ताफ्ती बगुफ्ता फिरातर मजालम नमाम बगुफ्ता फिरातर मजालम नमाम बमादम के नेरुए बालम नमाम अगर यकसरे मुए बरतर परम फिरोगे तजल्ला बसौजद परम नबी से फरमाया था हल मक्के खां गॾु आयो आहियां ॿियनि मुल्कनि मां गॾु आयो आहियां शाम ताईं गॾु आयो आहियां सत आसमान गॾु आयो आहियां सिदरतुल मुंतहा ताईं गॾु आयो आहियां मूं जहिड़ो वफ़ादार कोन मिलंदी हल त गॾिया हलऊं चवे थो सोना उन हंध ते पहुतो आहियां जंहिं जाइ ते मुंहिंजी मंज़िल ख़तम आहे हाणे अॻिते कोन हलंदुसि लओ तनओ तो अन मिलतन लह तरत या रसूल अल्लाह अल्लाह जा हबीब इन मक़ाम
खां अॻिते वधंदुसि ख़ुदा जे नूर जी तजल्ली मुंहिंजा पर जलाए छॾींदी। मुंहिंजे महबूब पाक फरमायो भला जिब्रील नथो हली त मां वञाए थो, कम हुजई त ॿुधाए। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार या दस्तगीर। अब छा फरमायो त कम हो जई त जिब्रील सोच में पइजी वियो त मूंखे थो साईं अॼु कम चवे छो। महबूब खिली ॾिनो, चओ सुभान अल्लाह। पतली पतली गुले कुदस की पत्तियां। गुल ॾिठो अथव गुल, उन में पत्तियूं थींदियूं आहिनि, पर हे जनाह बाग वारे बाग जो गुल न, पट त कलाक खां पोइ कुमाइजी वञे। तो गुले कुदस ओ जेके जन्नती पाक गुल हन जेके कुमाए बाई कोन, उन जन्नती गुलन जूं जेके पत्तियूं हन उहे त नरम नाज़ुक हन, पर मुंहिंजे महबूब जा चप अञा नरम। पतली पतली गुले कुदस की पत्तियां, उन लबों की नजाकत पे लाखों सलाम। फाजाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे मुझे महबूब पाक चपन में खिलियो। जिब्रील मां थो चवां त को कम ॿुधा, ऐं तूं वरी चवी थो त मुंहिंजो आका मूंखे छो थो कम चवे। तोखे यादि हुजे या न हुजे, पर अॼु मां मोहम्मद थोरा लाहियूं थो वञा। ओ साईं मुंहिंजो वरी तोते कहिड़ो थोरो आहे। हबीब जी ज़ात फरमाइनि था मुंहिंजो ॾाॾो खलीलुल्लाह जंहिंमहिल बाह में वञे पियो, तूं मुंहिंजे ॾाॾे वटि आयो हुए ऐं मुंहिंजे ॾाॾे खलीलुल्लाह खे चयो हुई हलक हाजत या खलील। ओ खलील को कम हुजई त मां जिब्रील हाज़िर आहियां, हुकुम कर त बाह खे परोहणा टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। पोइ मुंहिंजे ॾाॾे तोखे कम त कोन चयो हो, पर तो त थोरो कयो हो। अॼु मां मोहम्मद करीम चवां थो त अॼु मां जे ॾाॾे जो थोरो लाहियो वञा। हलक हाजत या खलील, ओ हलक हाजत या जिब्रील। जिब्रील को कम हुजई चओ त मां रब वटां तुंहिंजो कम करायूं अचां। हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो साईं खलीलुल्लाह मांखे कोन चयो, मां त चयो पर मांखे कम न चई, पर मां साईं चऊं तो सां। अब जागो था मूंखे खलीलुल्लाह त कोन चयो हो, पर मां चवंदुसि, पर मां त तरी त चवां थो त चओ न, छा थो चवीं। जिब्रील चयो त कम मां कहिड़ो चवां, कहिड़ी बनी खणणी आहे, कहिड़ो मूंखे थाणे तां माण्हू छॾाइणो आहे। नबी करीम खे कहिड़ो कमु कयो, को वाटर कढाइणो आहे मूंखे, कहिड़ो मूंखे सही सुभाणे को सेलर लॻाइणो आहे छा। अली हज़रत जिब्रील जो कमु ई कोन्हे को। जिब्रील दिलि में सोचियो त कमु अहिड़ो चवां जंहिंमें दिल भर राज़ी थिए। कमु अहिड़ो चवां जंहिंमें दिल भर राज़ी थिए। दिल भर दे दरवाजे ते लख लोग खड़े लीलावन झात्या पावन। मुझे महबूब के राजी करण ला सॼो जग मोहताज लॻो पियो आहे, वो हबीब राजी थे। हर कोई प्या चाहे मर्दी, हाय हाय सोना पीर मिठा। पीरन के मानो लक़ब ॾिना हन, अल्हम्दुलिल्लाह ये मोहब्बत जी निशानी आहे। पीर के लक़ब ॾिबा हन, भली ॾिजनि, ठीकु आहे न सही, पर ही बि लक़ब अहिड़ो सुहिणो आहे, पीर मिठा साईं। हर कोई प्या चाहे मर्दी, मालिक कलकार दी, पर
मुख्तार दी। डाडे में सुभान अल्लाह जाओ। रब दा सोहना आया जल्लल सिंगारो जल्दी, हूरा पैगामन सहरे आमद सरकार दी, आमद सरकार दी। हर कोई क्या चाहे मर्दी मालिक कलकार दी, पर अल्लाह क्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। अरे जिब्रील तो चले हाओ साईं कम, जिब्रील जो तो कम अड़ो चवा जो साईं ठरी पवे। साईं फरमाया चओ कि बिला ॿियो कम कोन्हे, मुंहिंजो कम ई हुआ अल्लाह जी ज़ात मां बरकात वटां जरी मुलाकात करे मोटे हिकड़ी परमिट वठूं आ। परमिट परमिट वठूं जा, परमिट वठंदा हो न डीसी खां जलसो था करायो। हाँ परमिट वठंदी आसे का शुगर मिल थो लगाया कई परमिटूं आहिनि। जिब्रील केड़ी परमिट वठूं अचां? अल्लाह पाक खे अर्ज कर त मूंखे इजाजत दे, इजाजत नामो परमिट हुजे केड़ी जेका वार खां संदिया तलवार खां तिखिया। व इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया। कुरान में रब चयो हर एक खे पुलिस रात उकारणी आ, पार करनी आ। मुंहिंजा महबूब मां तोखे कम इहो तो जिब्रील चवाए त परमिट हा वठ जाए त रब मोकल दे त मां पुलिस रात ते पर विछाया। तुंहिंजा उम्मती मुंहिंजे परन ते पेर ॾियनि ऐं तुंहिंजे उम्मत खे परन ते खणी मथे मथे वञी जन्नत में छॾ। अल्लाह या रसूल अल्लाह हक चार यार या अली या दस्तगीर। अदा जिब्रील ख्वाहिश करे पियो या न त कंहिंखे राज़ी कया साईं खे। हाणे ॾिसो त आशिकनि जे लाइ जिब्रील पर पियो विछाए ऐं हे लहाबी पिया चवनि त महबूब जे लाइ त पेर थिड़कनि पिया पाण पियो किरे। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाजिल बरेलवी हिनन बकवास कंदा हन ची अहमद रज़ा अंग्रेज जो एजेंट हो। ची केड़ी कीअं ची फतवा ॾिनई त ही हिंदुस्तान जरी अंग्रेजन जी हुकूमत ही त हिंदुस्तान जे लाइ ॿियनि मौलविन चयो त ही दारुल हर्ब आ, यानी हे जंग जो मैदान आहे, हिते लड़बो। पर मौलवी अहमद रज़ा अंग्रेजन के खुश करण लाइ फतवा ॾिनी त न हिंदुस्तान दारुल इस्लाम आ। अंग्रेजन जे हुकूमत खे अहमद रज़ा दारुल इस्लाम सॼो अंग्रेज जो एजेंट आ। ओ जाहिल पहिरीं पंहिंजो घर संभाल, हलड़ी पुछकारी वारो कम न कर। ढगी खे पई मेह चवे कारी मेह, हलड़ी ढगी पुछकारी वेचारी ढगी जी चोटड़ी पुछ जी कारी ही ॿी सजी अछी ही मेह वरी सजी कारी ही। उहा पई मेह चवे ढगी खे हलड़ी पुछकारी हे कारा सजा कारा 600 रुपया से 60 बोल साहब की उन अंग्रेज के जमाने में 600 रुपया अंग्रेजन का पैसा अशरफ अली वठण वारे उन अशरफ अली खुद फतवा ॾिनी आ। आओ तमा तो के इमदादुल फतावा में ॾेखारिया, तुझे किताब में ॾेखारिया। अशरफ अली खुद फतवा ॾिनी आ त हिंदुस्तान दारुल इस्लाम। छो ॿुधो मौजू खां ॻाल्हि ॿाहिरां पर ॿुधो। अदा मुझे घर पे को चोर कब्जो करे,
को ठग कब्जो करे मुझो घर मुझो प्लाट खरीद मां कयो ठहरायो मां वेठो भी मां आहियां ऐं को ठगो नीते कब्जो करे मुखे कढी छॾे पोइ मां छा चवां त इहो चोर जो घर आया मुझो आहे। लाड़काणे वारनि खे इहो बि कोन चओ अथव ॾसनी नथा। आस्ते छो था चवनि मां चवां ॾाढे चवनि आस्ते यारी कीअं ठहंदी। अदा कंहिंजो घर आहे मुंहिंजो आहे न चोर जे कब्ज़े खे क़बूल न कबो भली 100 साल वेठो हुजे मुंहिंजो आहे कंहिंजो आहे। हे हिंदुस्तान फतह करण वारो महमूद गज़नवी के 1000 बंददास इश्क चुना गिरफ्त के गुलाम गुलाम वाह सुल्तान महमूद गज़नवी तेरे सोमनाथ मंदिर ते हमलो कई सोमनाथ मंदिर के फतह कई सोमनाथ मंदिर खां पोइ इस्लाम जो झंडो बुलंद थियो पोइ मुग़लनि जी हुकूमत रही। हे घर मुसलमाननि जो हो कंहिंजो बाबा ॾाढे जो कंहिंजो हो सभई तव्हांखे ख़बर आहे त महमूद गज़नवी त कल्ह आयो पर मोहम्मद बिन कासिम जॾहिं आयो सिंध मां सिंध बाबुल इस्लाम आहे इस्लाम जो झंडो हिते बुलंद थियो। हे घर असांजो हो पोइ अची गासिब अंग्रेज़ कब्ज़ो कयो। हाणे मौलाना अहमद रज़ा इहा थो ॻाल्हि करे छा थो चवे त इहो अंग्रेज़ कूड़ो आहे गासिब आहे इन कूड़े जो कब्ज़ो कोन मञींदासीं। हे दारुल इस्लाम आहे असांजो घर आहे कंहिंजो घर आहे। देवबंदी वहाबी था चओ न न न न न न तव्हांखे धिके कढियो अथनि वीचारो अंग्रेज़ असांजो रईस मोतबर पघार ॾियण वारो असांजो मोहसिन भलाई करण वारो असांजी रहमत अंग्रेज़ सरकार अव्हांखे धिके कढियो अथई ऐं हाणे तव्हां चओ त इहो दारुल हर्ब आहे दारुल इस्लाम नाहे माना दारुल इस्लाम मुस्लमाननि जो घर दारुल हर्ब माना काफ़रनि जो घर माना देवबंदी था चवनि त हिंदुस्तान काफ़रनि जो घर आहे अहमद तो चवे मुसलमाननि जो घर आहे। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त एजेंट अंग्रेज़ जा अहमद रज़ा या देवबंदी ओ बेवकूफ़ तोखे मसइले जी ख़बर चिबरा कान्हे का अब दारुल इस्लाम माना मुसलमाननि जो घर कंहिंजो घर बाबा दारुल हर्ब माना काफ़रनि जो घर कंहिंजो घर पोछा अहमद रज़ा कूड़ हो छा त हिंदुस्तान मुसलमाननि जो घर हो देवबंदी था चवनि न अंग्रेज़नि जो घर आहे काफ़रनि जो तव्हां चयो कब्ज़ो थी वियो हो तव्हां मञो असां चवंदासीं कतई न मञींदासीं चओ चओ कतई। अहमद रज़ा एजेंट कोने एजेंट उहे हा जेके 600 रुपया पगार वठंदा हा एजेंट उहे हा जेको कलकत्ते में मौलवी तकीर बीठो करे देवबंदी इस्माइल उन खां पुछो त अंग्रेज़ सां जिहाद कजे जवाब ॾे त न अंग्रेज़ रहमतुल सरकार आहे उन सां कतई तौर सां जिहाद न कबो। मौलवी अशरफ अली खां पुछो ॾे ख़बर अंग्रेज़ जे करे हलियो वञे अव्हां जी हुकूमत अचे पोइ अंग्रेज़ खे छा कंदो। अशरफ अली तो चए अंग्रेज़ खे सुख ॾींदासीं इन जे करे जो हुन भी असांखे सुख ॾिना। हाणे सच ॿुधा त एजेंट सुन्नी या देवबंदी ॾाढो एजेंट सुन्नी या देवबंदी अल्हम्दुलिल्लाह सुन्नी त कॾहिं विकाणो कोन्हे तवारा मौलवी त डीज़ल जे दॿे ते पिया विकामनि आहे या नाहे ॾाढे ॻाल्हायो आहे या नाहे। अरे तू डीज़ल जे दॿे ते विकामंदड़ तू त डीज़ल तुंहिंजी क़ीमत आहे तू असां सुननि सां कहिड़ो मुक़ाबिलो कंदे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह बातिल से दबने वाले ऐ आसमां नहीं हम 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। सुन्नी वो मर्दा जो खुदा जो कसमा झुकण वारो आहे आला हज़रत तो मतू तो हणी तोखे केड़ी खबर आला हज़रत जी शान जी ईमान जी आला हज़रत जड़ो फकीह तो पैदा करे दिखारियो अथव को। हाणे वरी ताज़ो हिकड़े मुखे चिट्ठी लिखी आ लिखियो थई त तहां जे तो खालू खटरी तकीर में चयो आ अब्दुर्रहीम सिकंदरी तो सदाए सिकंदर जो पुटपुरा कंजो सिकंदरी तो सदाए भला भला अशरफ अली जो थानवी तो सलायो कड़े थानेदार जो पुटरा
पेड़ से अली मोहम्मद जो हक्कानी तो सदाए वो केड़े अब्दुल हक जो पुटरा अब समझो था ना सही महमूदुल हसन मदनी तो सदाए वो केड़े मदन मल जो पुटरा अब समझो था ना सही महमूदुल हसन मदनी वो केड़े मदन मल जो पुटरा हिनन जा खोड़ देवबंदी हन वो कासिमी सदाइन था हिनन जो मौलवी गफूर है सजावल में ओहो मुजा दा फकीर खां भजी वियो हो मातली जे शहर में अज मातली जो शहर शाहिदा मुनाजरे में आयो उन जूता छड़े भजी वियो उन खो पुछो कासिमी केड़े कासिम जो पुटरा अब समझो था लाए न हे जो को पाण खे तो सदाए खालिद मज़मूम सूमरो इहो केड़े सूमर जो पुटरा अंधे खे केड़ी ख़बर त सिकंदरी छाके चइबो आ सिकंदरी जो लक़ब छा है अरे सिकंदर अली शाह मुझो मुर्शिदा जेको हजरत रोज़े धड़ी जो गादी नशीना अरे उहो रोज़े धड़ी अंधा जंहिंजे नाले खे तव्हां वठी पिन्नी मानी खाईंदा हो के असा सही मुरीद हाले जी वारे जा हाले जी वारो मुरीद अमरोट वारे जो अमरोट वारो मुरीद भरचूदी शरीफ वारे जो भरचूदी शरीफ वारो मुरीद सोई शरीफ वारे जो सोई शरीफ वारो मुरीद रोज़े धड़ी जो असा मुरीद रोज़े धड़ी जा अरे अंधा तो के रोज़े धड़ी जी कड़ी खबर रोज़े धड़ी तो वो जवान आ जो मुस्तफा जो मीलाद मनाईंदो हो तो खिलंदो रोज़े धड़ी आ सही अमर जे पेटा अचे रमज़ान जो महीनो अचे हिकड़े महीने जी उम्र आ महीनो गुजरियो आ शाबान जी पहली तारीख जाओ आ हिकड़े महीने जो थियो मथा महीने का पो रमज़ान आयो अम्मा बिस्मिल्लाह करे पहली तारीख रमज़ान जे सुबह जो खीर ॾिनो साईं मोहम्मद राशिद चप भीड़ा अम्मा जो खीर नथो वठे माओ के तशवीश थी पई अलाए छो महीनो खीर पीतो थई नजर लगी छा मोहम्मद बक्का वालिदा माई समोरी बीबी साहबा पांजे मुर्स खे पीर सई मोहम्मद बक्का के रोज़े धड़ी जे वालिद के चई मोहम्मद बक्का पिराले त वञ मखदूम मोहम्मद इस्माइल का दुआ वठिया नंढड़ो मोहम्मद राशिद खीर नथो पिए अब्बो रवानो थियो आ 8-9 कोह पंध करे दिए पिराले पहुतो आ वाह पिराले धणी पिराले वारो अखिन वारो आ चवे तो दे खबर मोहम्मद बक्का की आयो आ चवे तो नंढड़ो बचड़ो जाओ आ खीर नथो पिए महीने जो आ नजर लगी आ जिन्ना भूत वाला चाहे मखदूम साहब अखिन वारो चवे तो नन ओ मोहम्मद बक्का मोटी वञो शाम थी दी मुल्ला पा गदींदो खल्क रोज़ो छोड़ींदी मोहम्मद राशिद भी रोज़ो छोड़ींदो अमर जे पेट मां कसम खणी आयो आ छाजो कसम खणी आयो आ त रमज़ान में खीर पियणो कोने जे अब्दुल कादर जीलानी कोन पियंदो हो ते अब्दुल कादर जो नायब रोज़े धड़ी भी कोन थो पिए वाकई छो भी ये सिज लथो बांग आई अम्मा खीर रोट मोहम्मद राशिद खीर उस्ताद वकामुल्लाह से मोहम्मद इस्माइल जहड़ो हाँ सही वाह जान तो ता कुर्बान वञा हे तहां खे वेझो थव हबीब कोट आहे न स्टेशन इतां पियो अचे झंगमा सादड़ो अच्छी टोपी आ पहरियाण सादड़ो गोडड़ी बधी पई आ मोचकी जुती पेरन में आ लठड़ी हथ में आ हिकड़ो माण्हू आयो ॾिसी सोचे मुला नफ़रत सां आदत आ न माण्हुनि खे जंहिंजी ॾाढ़ी दिखी सो मुला ओ मुला मखदूम साहब फरमादा जी माके दग त दस काडे वींदे अदा मां वींदुस हबीब कोट काडे डाडे हबीब कोट मखदूम साहब हबीब बुधो कोट बुधई कोन हबीब सा हुन के मदीने वारो हबीब याद आयो फना फिर रसूला उनके वठी चवे तो हे दिया जमल भर में आयो कुल्हे ते हथ रखी चवे तो ओ
यो थी मुझे हबीब जो वो साली जो नजर खड़े त गुंबदे खजरा पे नजर रचे, मदीने जा मीनार नजर प्या कन, मस्जिद नबवी पे नजर अचे, मुंहिंजा दाहो हको बको थी भी